हिते ज़िक्र कंदा हलूं डिगड़ी वेझो किंगड़ी मोरी स्टॉप ते सिम नाले खे लॻल खारो बंद न थी सघियो आहे। ॻोठ अब्दुल ख़ालिक जरवार बाग जो ॻोठ समेत 5 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। घारो बंद न थियण सबबि पाणी फसलनि में दाख़िल थी वियो। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़ियल आहे। माण्हू लॾ पलाण करण लॻा आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं डिगड़ी खां त डिगड़ी वेझो किंगड़ी मोरी स्टॉप ते सिम नाले खे लॻल खारो बंद न थी सघियो। ॻोठ अब्दुल ख़ालिक जरवार ऐं बाग जो ॻोठ समेत 5 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। घारो बंद न थियण सबबि पाणी फसलनि में दाख़िल थी वियो। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़ियल आहे। माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर बणियल आहिनि। डिगड़ी वेझो किंगड़ी मोरी स्टॉप ते सिम नाले खे लॻल खारो बंद नाहे थी सघियो। ॻोठ अब्दुल ख़ालिक जरवार बाग जो ॻोठ समेत 5 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। घारो बंद न थियण सबबि पाणी फसलनि में दाख़िल थी वियो। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़ियल आहे। माण्हू लॾ पलाण करण लॻा आहिनि। डिगड़ी वेझो किंगड़ी मोरी स्टॉप ते सिम नाले खे लॻल खारो बंद न थी सघियो आहे। ॻोठ अब्दुल ख़ालिक जरवार बाग जो ॻोठ समेत 5 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। घारो बंद न थियण सबबि पाणी फसलनि में दाख़िल थी वियो। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़ियल आहे। माण्हू लॾ पलाण करण लॻा आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं डिगड़ी वेझो किंगड़ी मोरी स्टॉप ते सिम नाले खे लॻल खारो बंद न थी सघियो आहे। ॻोठ अब्दुल ख़ालिक जरवार बाग जो ॻोठ समेत 5 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। घारो बंद न थियण सबबि पाणी फसलनि में दाख़िल थी वियो। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़ियल आहे।